जी बिल्कुल असीं मौजूद आहियूं पन्नो आकल जे सदुजा बस स्टॉप लॻे हिते जेको आहे सो गुज़र राति पन्नो आकल में जेकी बारिश पई हुई पर उन खां पोइ बारिश पवण खां पोइ जेको बिजली जेको बोरान आहे उहो बि जेको आहे सो तमामु वधी वियो आहे। उन खां पोइ जेको आहे सो टाउन जेको अमल आहे उहो नाकारा बणिजी चुको आहे। उहो इन करे त हिते जेको आहे सो कुझु कलाक गुज़रण बावजूदि जेको शहर अंदरि जेको पाणी दाख़िल थियो आहे उहे जेका वॾा जेके नाला आहिनि उहे बि जेको आहे सो शहर अंदरि मुख़्तलिफ़ जेके दुकान में अंदरि गिरी विया आहिनि। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हितां जेको आवाम आहे तक़रीबन कारोबार जेको आवाम आहे उहो जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं रहियो आहे। अचो त हितां जे शहरनि खां पुछूं सुननि छा चवणु आहे। न सही आहे बिजली रतो की न आहे साईं गर्मी में मरी वियासीं ॾाढा नंढा नंढा ॿार आहिनि बिजली कोन्हे बिजली जो हाल न कयो अथनि हींअर घणा कलाक गुज़री विया साईं तक़रीबन सॼी राति बि न ॾिनो अथनि तक़रीबन 8-10 कलाक थी विया आहिनि बिजली न आई आहे। ख्याल न आहे कोई भी नथो अचे जेके भी रुगो पंहिंजा खिसा भरे घर वेठा आहिनि कोई भी सफ़ाई नथो कराए न शहर जी मालिकी कोई भी नथो करे। अच्छा शहर अंदरि पहिरियां बि बारिश पई रही आहे उन खां पोइ टाउन अमलो पाणी कुझु बि न कहीं भी न कढियो आहे ईअं ई बीठो आहे। हाणे बि नालियूं फाटियूं हली तव्हां ॾिसो रोडनि ते पाणी बीठा आहिनि कोई भी नथो करे न टाउन वारा न को ॿियो जेके भी अचनि था बसि खिसनि में 5 रुपया विझी वेठा आहिनि जा रेड़नि वारनि खे दुकानदारनि खे कुलनि खे तंग कयूं बीठा आहिनि जा। बिजली जी सूरत साल छा आहे जेकी गुज़र राति में बिजली वई हली बिजली राति खां वठी न आई आहे बिजली वारा बि बिल वठी बसि पोइ तकनी नथा ॼिनी नथा मच्छर पियो आहे भला गंदु पियो आहे ॿार बचो हर को फिटके में आहे। अच्छा आख़िर मुतालबो छा आहे असांजो इहो आहे बिजली भी मिले ऐं रोडनि जी भी सफ़ाई थिए। हिते असां वटि 200 मीटर भी न थींदा त खूह आहे निकासी निज़ाम वारनि जो टाउन कमेटी जो 200 मीटर जे मुफ़ासिले ते खूह आहे ऐं तव्हां ॾिसो पंहिंजे कैमरामैन खे चओ त हे ॾिसे त केतिरो न पाणी बीठो आहे रोडनि ते ऐं बिल्कुलु नाअहल हिकिड़ी इंतिज़ामिया आहे एडमिनिस्ट्रेटर जेको आहे उन जो बि को हिन महिल ताईं राति खां बारिश हली रही हुई को भी उन टाउन कमेटी जो न अमलदार पहुतो आहे न ई का उन पाणी खे निकाल करण जी। ॿियो त ही त कुदरती तौर ते का गर्मी जी जेका शिदत ही बारिश जे करे घटी आहे पर वापडा वारनि खे त हिकिड़ो ॼण बहानो मिली वियो आहे। वापडा वारनि खे सिर्फ़ु हिते सिर्फ़ु थोरो बि मींहुं वसंदो आहे वापडा वारा बिजली बंदि करे छॾींदा आहिनि। इहा सरासर नाअहल इहा आवाम जेको आहे सो भोगे रहियो आहे पाणी गंदे पाणी ॿाहिरि निकिरूं था त गंदो पाणी आहे घर वञूं था त बिजली आहे कान सोलर जूं जेकॾहिं प्लेट आहिनि उहे ई कमु कोन थियूं कनि झुड़ ऐं मींहं जे करे त हाणे अवाम त वॾी मुश्किलातुनि में फासी वियो आहे। असां आला अख़्तियारनि खां इहा घुर कयूं था त सेप्को जे चीफ खां त इहे वापडा जे अमले जे ख़िलाफ़ु को इक़दाम खणे छो जो सिर्फ़ु 2 मिंट या अधु कलाक बारिश वसे थी त ही बिजली बंदि करे छॾींदा आहिनि। राति तक चङी ख़ासी बारिश वसी आहे। जी बिल्कुलु हितां जे शहर वासियुनि ऐं मुख़्तलिफ़ कारोबारी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं संदन चवणु आहे त असांजो जेको आहे सो जाइज़ मुतालबा आहिनि। हिकु इहो आहे त टाउन अमले खे घुरिजे त शहर अंदरि जेको मौजूदु पाणी आहे उहो पहिरियों ॿाहिरि निकाल कयो वञे। उन खां पोइ जेको आहे सो बिजली जो जेको सिस्टम आहे गुज़िरियल कुझु कलाकनि खां बंदि आहे। सुबुह जा जेको आहे सो 10 टाइम थी वियो आहे। बिजली जेको सिस्टम आहे गुज़िरियल कुझु ई कलाकनि खां राति खां वठी जेकी बंदि हुई पर सुबुह सां जेको इलेक्ट्रिसिटी टाइम हो उन वक़्तु बि जेको आहे सो उहो ख़तमु थियो आहे पर उन वक़्तु बि जेकी लाइट जेकी बहाली आहे उहा नाकारा थी चुकी आहे। हिननि पहिरियों मुख़्तलिफ़ इदारनि खां घुर कई आहे त असांजा जेको आहे सो जाइज़ मुतालबा मञिया वञनि। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर जेकब न्यूज़ पनवाकल।